वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु शाम थींदो। इजलास में एक नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। ज़रियनि मूजिब एजेंडा में बगास मां बिजली ठाहींदड़ 8 पावर प्लांट्स जे क़ीमतुनि जो नए सिरे जाइज़ो वरितो वेंदो। टैक्स उगाड़ी जे क़दमनि ते काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरमीम बिल 2024 जी मंज़ूरी ते भी फ़ैसिलो थींदो। इस्लामाबाद सेंट्रल बिज़नेस डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम जी मंज़ूरी जो भी इम्कान है। अहम ख़बर है, वज़ीर आज़म सदारत हेठ वफ़ाई काबीना जो इजलास अॼु शाम थींदो। इजलास में एक नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। ज़रियनि मूजिब एजेंडा में बगास मां बिजली ठाहींदड़ 8 पावर प्लांट्स जी क़ीमतुनि जो नए सिरे जाइज़ो वरितो वेंदो। टैक्स उगाड़ी जे क़दमनि ते काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरमीम बिल 2024 जी मंज़ूरी ते फ़ैसिलो थींदो। इस्लामाबाद सेंट्रल बिज़नेस डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट अथॉरिटी जी क़याम जी मंज़ूरी जो इम्कान भी है।